للمتقين والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء والمرسلين والحمد لله رب العالمين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا. وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر كان يئوسا. قل كل يعمل على شاكلته فربكم أعلم بمن هو أهدى سبيلا. صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. दुरूद शरीफ पढ़ो बुलंदा जेकी नबी से या आशिकन उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व सहाबी व आलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन. मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तों बुजुर्गों शहर चक की जमात अज मदरसा हिज़्बुल अबरार में कुरान पाक जी दस्तार के मौके ते रहमत वारो कुरान मजीद पढ़ायो हुयो. मौलाना तैन फानी जहान के छॾे रब ॾे रवाना थिया. उस्ताद हज़रत मौलाना हिज़्बुल्लाह साहब रहमतुल्लाह अलैह पर दुनिया में लॾे वञण खां पोइ जेको बाग पोखे
दीन जो बाग यानी मदरसो छो तो मदरसा दीन जा अड्डा मदरसा दीन जा बाग दुनिया के बागन में दुनिया में मेवा मिलंदा पर जेको ही दीन जो बाग इन जो मेवो हिते भी मिलंदो तो हुते भी मिलंदो कबर में कमजण वाली शय कुरान मजीद अमल सालिह ओयो मौलाना जा बजड़ा हाफिज आलिम जेकी दीन जो कम करे आया माना दरवाजो खुलियल हो दुनिया के छड़े सवाब हुन जे कबर ते रहमत मीन कुरान जे करे वसे 15 पारे में सूरत बनी इसराइल में तिलावत कई यहुआ सूरत जेका मक्के पाक में नाज़िल थिया कुरान मजीद जी तेरे आयत भी मक्के पाक में नाज़िल थी जिब्रील खनी आयो नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगे फरमाई इक़राअल कुरान पैगंबर पढ़ो कुरान नबी फरमाया मान बेकार माद पढ़ल आया बेदफे जे इक़राअल कुरान जे मान बेकार त्रें दफे जिब्रील चयो इक़रा बिस्मि रब्बिक हुजूर फरमायो जिब्रील रब जो नाम वठंदो यो मां मोहम्मद करीम जो कलब खुलंदो यो जिब्रील कुरान पे पढ़े नबी से कद पे पढ़े मना नाम आयो पैगंबर कद कुरान न पढ़ो उस्ताद शागिर्द जो मसलो थी पानो यो जिब्रील नूरन मलाइकन जो सरदार अवा जो उस्ताद ना है अवा जो नौकरा उस्ताद तवा जो खुद खुदा मां पाण आयो ॾाढो चओ सुभान नबी जन के पढ़ाइण वाली ज़ात जो अल्लाह साईं जिया जड़ी जिब्रील चयो इक़रा बिस्मि रब्बिक जिब्रील चयो साईं उन्हीअ जे नाले सां कुरान पढ़ जंहिं तोखे पैदा कयो कुरान मजीद नबियन जे सरदार ते नाज़िल थी पहिरियों आयत कुरान जी जबल नूर गारे हिरा ते नाज़िल थी उहा तख्तीअ ते लिखी पई आहे अॼु बि जग वारा वञो ये दी खुशबू अचे जबल नूर गारे हिरा ते भी नजर कंदो त जहानी रब कुरान मोहम्मद मुस्तफा ते नाज़िल कयो सुभान अल्लाह नबी ज़ैन गया भी मक्के पाक में आई पहिरियों आयत नाज़िल थी भी मक्के पाक में गारे हिरा जबल नूर जड़ी पहिरियों आयत नाज़िल थी अल्लाह जग वारो कुरान जो बार का मज़ा
नबियन जे सरदार कुरान जो बार खयो जड़ी वही आयो आयत नाज़िल थी नबी ज़ैनब के नबिया अम्मा खदीजतुल कुबरा के फरमायो ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी मुझे मकान कंबल विच साईं ज़ैनब के नबिया कुरान जो बार के कवारो मजाक नाए इन जो बार आसमान न कयो जमीन न कयो जबल न कयो इन्ना अरज़नल अमानत अलस समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनाहा व अशफक़न मिन्हा व हमलहल इंसान। कुरान रब जी अमानता आसमान के चई जमीन के चई तहां कुरान जो बार खणो फअबई उन्हनि इनकार कयो कुरान जो बार आसमान जमीन न कयो जबरन चयो असां पुरज़ा पुरज़ा थी वेंदासीं कुरान जो बार न खणी सघंदासीं चकवारो कुरान जो बार नबियन जे सरदार इंसानन जे सरदार रहमतुल लिल आलमीन खातमुन नबीन सभिनी नबियन जे पगदार सभिनी नबियन जे सरदार जो रहमत वारे कुरान मजीद जो बार हुजूर जो एडो सीनो मुबारक कुरान जो बार नबी सैयन खयो अम्मा खदीजा के चयो कंबल हुए घर वारियूं अहिड़ियूं हुजनि छा पई चए सोना घबरायो न अल्लाह जी ज़ात न तव्हांखे छॾियो आहे न रब तव्हांखे छॾी उहो ज़मानो यादि कयो जॾहिं तव्हां यतीम आओ सुभान अल्लाह उन्हीं वक्त खां वठी रब अवांजी मदद कंदो ईंदो आहे न रब तव्हांखे छॾियो आहे न रब तव्हांखे छॾींदो सुभान अल्लाह जोड़ा अंदाज़ो लायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन याया ही ना हाथ अबो दुनिया मौलदे वरी 6 सालन जा त अम्मा जो दुनिया के छड़े वई हुजूर साईं जी जो हिफाजत करण वारी समूरा जो रब जी ज़ात अम्मा जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो नाहे इहो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन इहो अॻियनि पोयनि जो सरदार आमना जड़ी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रखिया ॾाढो जो सुभान अल्लाह नबी साईं जो नालो अर्श वाले साईं जो पान रखियो बनाला ज़ाती जगवारा फरशते मोहम्मद अरशते अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना जो सारा कंदर नबी साईं जी तारीफ करे त जो रब करे रब जी तारीफ करे त जो अरबी मोहम्मद करे दर दर ते तौहीद जो होको जो मोहम्मद मुस्तफा दिन जड़ी जबल कुबैस ते
काबतुल्लाह जे पोया उन जबल कुबैस ते भी मक्के में पहिरियों वाइज़ कयूं क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। मक्के वारो ला इलाहा इल्लल्लाह चवण तव्हां जो कम आहे। तव्हांखे छुटकारे वारो बणाइण अल्लाह जे ज़ात जो कम। इन तौहीद जे करे इन वाइज़ करण जे करे मुस्तफा के दुख मिला तकलीफियों मिलियों ओद में पत्थर लगो दंद मुबारक शहीद थियो मक्के में गंद जूं ढेरियूं पिया उछलाइन ईज़ाब पिया ॾियनि जादूगर पिया थियनि जरियो पिया थियनि। नबी फरमायो मक्के वारो दुख ॾींदव दुख सहंदुसि झोली पाए मां झलींदुसि दर दर ते वञी मां मोहम्मद क़ुरान ॿुधाईंदुसि। सब चओ सुभान अल्लाह। कुरान जे करे नबी से के दुख मिला तू शाहे मां शाया जकवारो 1400 साल अगु रब कुरान मजीद में बुधाए छड़ियो त मुफ्त में जन्नत न ॾींदो मां पुटन में मालन में जानन में भुखण ॾई दुख ॾई आज़माईंदो मां सब्र कंदो त बदले में मां रब जन्नत ॾींदो मां। ये मुफ्त में जन्नत मिले त सहाबा मारा न खाईंदा मुफ्त में जन्नत मिले हजरत हुसैन करबला में खीर पिया तो बच्चा कुर्बान न करे ये मुफ्त में जन्नत मिले हजरत बिलाल तलवारी ते पियो सीने ते पत्थर जी चकी लोफर छोड़ा गिची में रस्सी विझी बिलाल के घिटन में पिया गिरन नबी पियो चवे कुल हुवल्लाहु अहद। सुभान अल्लाह। कुल हुवल्लाहु अहद जी मार पई मिले ये पियो चए अहद 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 काफर पिया थियन जदत चुप कर मारे मारे थकी पिया जवाब में चई चलिया हो टके जो दिलो वरदाओ वजाए दिसनाओ ए कच्चो आ कि न पको आ मां बिलाल के रब आजमाए तो बिलाल कच्चो आ कि न पको आ जान हली वेंदी रग रग मां बूटी बूटी मां इहो आवाज निकरंदो आहद आहद। समूरा जो अल्लाह नबी ज़ैबी मक्के में जबल कुबैस जे पहाड़ी जे चोटीअ ते भी इहो वाइज़ कयो मक्के वारो ला इलाहा इल्लल्लाह चवण तव्हां जो कम छुटकारे वारो अवां खे बणाइण अल्लाह जे ज़ात जो कम नज़र कयो जंहिंजे लाइ हे जहान जोड़े उनके भी जो दुख था मिलन उनको मुस्तफा जंहिंजे लाइ हे सारो जहान जोड़े उनके तकलीफ़ा उनके ईज़ा उनके जादूगर पिया थियनि रब चयो पैगंबर जादू तो वटि न आहे तोखे त मां मौजज़ा ॾिना अथमि तू आंगुर मुबारक जो
जो तव्हांजे आंगुर मुबारकनि जे विथन मां ईअं पियो पाणी वाया ये मोटर मां पाणी निकिरंदो। ॾाढो चओ सुभान अल्लाह। साहबा आया साईं पानी कोने छा कयूं जमात जो पानी खुटी वियो। नबी से फरमायो थोरो थको पानी ॾिसो ये खलियूं पई थियूं प्यालो पानी जो हेठों टप रखरायूं प्याले में नबी से आंगुर मुबारक विझूं ये विथन मां ईअं पियो पानी निकिरे जीअं मोटर मां पानी निकिरंदो आहे। साहबा पानी पीतो आहे साहबा पानी खलियूं पयूं वरी जो नबी से चक वारा ये आंगुरियूं मुबारक कयूं त आंगुर मुबारकनि जे विथन में ज़रे जो निशान भी न हो। इहो मोहम्मद मुस्तफा जो मौजज़ो हो। ताक़त चओ रब जे ज़ात जी। सुभान अल्लाह। नारे तकबीर। शाने कुरान शाने मुस्तफा। अल्लाह सदको वञा हुजूर जॾहिं कूलू ला इलाहा इल्लल्लाह जो वाइज़ कयूं साहबी था चवनि साईं मोहम्मद रसूलुल्लाह भी चओ चई मां अवल मूंखे रब मनाइणो आहे। रब जेके रब खे मञींदा उहे मां मोहम्मद खे भी मञींदा। सुभान अल्लाह चओ राजा। छो त नबी संगे कुरान खां अॻ में काफ़र सचार करे मञनि पिया अमानतदार अमानता हुजूर वटि छॾे वेंदा हेॾे हेॾे तक सदको वञा हुजूर जे नाले तां पैसा सोन चांदी पर कुंवारियूं न्याणियूं बि अमानत में छॾे वेंदा। काफ़र चवंदा मिट कोन्हनि माइट कोन्हनि तव्हां वटि हेॾे मोहम्मद करीम वटि न्याणियूं त अमानत में छॾे वञो। जग वारा जवाब में काफ़र चवंदा त असांजे न्याणियुनि जो अमन असांजे घर में न आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह जे घर में अमन आहे। रब फरमायो पैगंबर जेके तोखे चरियो था चवनि चरिया इहे आहिनि तूं शाननि जो सरदार सब जो राजा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। काफ़र हिकिड़ी ॻाल्हि पिया कनि रब आयत पियो क़ुरान जी नाज़िल करे ॿुधंदो वञो छो त मुंहिंजे नबीअ जी मुंहुं जलाए हो पिया चवनि हे चरियो आहे रब जिब्रील खे चयो ही आयत खणी वञ नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिमत बेरब मा अंत बिनिमत रब्बिक बिमजनून। मुंहिंजा सोना नबी तव्हां चरिया न आहियो तव्हां शाननि जा सरदार आहियो अकुल वारनि जा सरदार आहियो। हो पिया जादूगर चवनि रब आयत नाज़िल कई मुंहिंजा सोना नबी तव्हां वटि जादू न आहे तव्हांखे त मां हे रहमत वारो क़ुरान मजीद ॾिनो कयो हिन जी ज़ियारत त तव्हांजो अखियूं चढ़ी पवनि। समूरा चओ नबी साईं वटि जादू न हो चओ मुस्तफा वटि क़ुरान हो नबी साईं वटि चओ मौजज़ा नबी साईं दर दर ते मके में मदीने में ताइफ में बदर में ओद में ओहे क़ुरान पढ़ियो आहे। चक वारो सहाबा जी नबी साईं में नज़र आई मोहम्मद मुस्तफा जी जो क़ुरान में नज़र आई। सुभान अल्लाह। जेको वही खणी ईंदो नबी से पहिरियों हुन ते अमल करे ॾेखारींदा बयान जो कंदा सहाबा जो क़ुरान खे ॿुधी उते जो अमल कंदा क़ुरान ते। कालल काफ़िर
इन्ना हाज़ा लसाहिरुम मुबीन। काफिर मुस्तफा के जादूगर पिया चयो रब पियो चए त मुंहिंजे पैगंबर वटि जादू कोन्हे, मां मुस्तफा के मौजज़ा ॾिना अथमि। जंगल जो माण्हू आयो नबी तो सॾाए शाहिद तॾे नबूवत जा। नबी से फरमायो हे अबू बकर सिद्दीक़, हे हज़रत बिलाल, हे नंढड़ो अली, जग वारो नंढी उम्र में जो सोने अली ईमान आंदो आहे। हे नंढड़ो अली, जंगल जो माण्हू तो चए हे त पंहिंजा थी ॿियो को शायद ॾे। नबी से फरमायो हे खजी ॾिसे थो इन में खार कुंजो गोशो बीठो आहे, इन खे मां मोहम्मद करीम आमर मुबारक जो इशारो कया, इहो उत्तम लॻो। जंगल जे माण्हूअ चयो आओ जग वारो इन खजीअ जे वण खे रसूलुल्लाह दुआ फरमाई आहे, पाण फरमायूं रहमत जो हथ मुबारक रखी खजीअ खे दुआ कयूं त तुंहिंजो हर उज़्व काराए थो आहे, थोरो काराए थो, फराह काराए था, शुंडा काराए था, बुरकूं काराए थो। इन खजीअ जे वण खे रसूलुल्लाह जो दुआ फरमाई आहे। आंगुर मुबारक जो इशारो कयूं, गोशो उतां लथो, गंदी जाए मारे रेडियो ॾींदो थो अचे। नबी सही ने हुजूर जे कदमनि मुबारकनि में आयो। नबी तो फरमाए खजीअ जा गोशा सुञाणे थो मां केरु आहियां। खजीअ जे गोशे मां वर्दी निकिती, वल्लाही नशहदु इन्नक लरसूलुल्लाह, शायदि थो ॼाण तूं अल्लाह जो रसूल आहीं। त जंगल जो माण्हू छा पियो चए, सोना जल्दी कर, देर न कर, पढ़ाए कलमो त मुसलमान बणिजी वञा। जग वारो मुस्तफा के खजीअ जे गोशे बि सुञातो आहे। जॾहिं मथो लथो ईअं पेरे ॾींदो आयो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे चओ खीर जे करे ईंदो आहे। अल्लाह जो रसूल आहे, जेको अॾे त ख़बर इबादत कंहिंजी करणी आहे, हो पई चए साईं इबादत मां अल्लाह जी करणी आहे। पूरी दुनिया जा इंसान इबादत मुंहिंजी कयो, छो त तव्हांजे पैदा करण वारो बि मां ई आहियां। तव्हांखे त पैदा कयो, तव्हां खां अॻु जेके पैदा थिया उन्हनि खे बि मां पैदा कयो। ॾाढा चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे पैदा कयो आहे इबादत जवनीअ जी कबी। मुस्तफा के उठ सुञातो, हरणीअ सुञातो, गोह सुञातो, खजीअ जे सुकल थोड़ सुञातो, खजीअ जे गोशे सुञातो। उन्हीअ मोहम्मद मुस्तफा तो मां कुर्बान वञा, जंहिंजे क़ुरान जे करे दुख मिलिया, तकलीफ़ूं मिलियूं, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, दर दर ते वञी नबी सही क़ुरान ॿुधायो आहे। अल्लाह काफ़िर पिया चवनि मट कर क़ुरान में के आयतूं क़ुरान जूं असांजे तबीयत ते पार थियूं कनि, मट कर। हुजूर चयो मां मट कीअं कयां, जेको मां ॾे वेही खणी ईंदो आहे उन खां सवाइ मां मोहम्मद जी ताबेदारी न कंदो आहियां। जग वारा नबीअ जा आशिक़ उहे थी जो नबी क़ुरान जे मर्ज़ीअ ते हले, आशिक़ परवाना रसूल जा उहे हाणे चओ
मर्ज़ीअ ते कंहिंजी मर्ज़ीअ ते जो क़ुरान जी मर्ज़ीअ ते काफ़िर पिया चवनि एति बिक़ुरआन गैर हाज़ा औ बदिलो तब्दीलिया मत कर हुज़ूर चयो मत कीअं क्या इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलैया ॾाढो त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मादे वही खणींदो आहे उन खां सवाइ मां मोहम्मद ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां हाणे अंदाज़ो हणो जे हुकुम थो अचे क़ुरान में मके खे छॾण जो त नबी साईं मके खे छॾियूं था वञनि समूरा चओ हिन क़ुरान जा हुकुम था मञनि जे हुकुम बि आयो क़ुरान जो त हे मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर नबी ओ मुंहिंजा सरवर नबी नबियनि जा सरदार नबियनि जा पगदार यतीमनि जा यार तूं हिजरत कर त जो हिजरत करणी पई पए जक वारो नबी साईं क़ुरान जे मर्ज़ीअ ते पिया हलनि असांखे बि खपे त उन क़ुरान जे मर्ज़ीअ ते हलूं जेको नबी साईं जे मथां रब जो नाज़िल कयो जे क़ुरान जो बार नबी साईं कयो आहे इन्ना अरज़ना अल-अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनाहा व अशफक़न मिनहा व हमलहा इंसान इंसानन जो सरदार समूरा जो असांजो नबी आहे इंसान ज़ात खे इज़त ॿिनि शयुनि जे करे मिली आहे हिकु चओ कलामुल्लाह जे करे ॿियो चओ रसूलुल्लाह जे करे अल्लाह करे उहा रात ते जो निंड में नबी साईं जी ज़ियारत थी वञे ॾाढा आमीन चओ उहो पैगंबर असांखे मिलियो जे मके में क़ुरान पढ़ियो अहिड़ो क़ुरान पढ़ियो जो ॾींहं ॾींहुं वञनि पिया माण्हू वधंदा वञनि पिया वधंदा समूरा चओ जो हेॾा मुस्लमान थिया सॼी दुनिया में अमेरिका वेंदव मुस्लमान हिंदुस्तान वेंदव मुस्लमान जाॾे वेंदव मुस्लमान इहो छा हो समूरा चओ पढ़ण वारो नबियनि जो सरदार हो पढ़ण वारा सहाबा पढ़ण वारो आमना जो लाल हो पढ़ण वारा नबी साईं जा ग़ुलाम अॼु जाॾे कनि ॾींदव इहा बरकत हिन क़ुरान जी आहे जाॾे नज़र कंदव तव्हांखे मुस्लमान नज़र ईंदा इहो सॼो कमाल समूरा जो क़ुरान में आहे आख़िर नबी साईं खे मके जे शहर मां क़ुरान जे करे लॻणो पियो काफ़िरनि चयो हाणे कीअं कयूं तकलीफ़ां ॾिनऊं माण्हू था वञनि वधंदा पैगंबर जे लारिथ कयूं वॾा वॾा सरदार गॾु थिया मीटिंग कयूं وَإِذْ يَمْكُرُ بِكَ الَّذِينَ كَفَرُوا لِيُثْبِتُوكَ أَوْ يَقْتُلُوكَ أَوْ يُخْرِجُوكَ وَيَمْكُرُونَ وَيَمْكُرُ اللَّهُ وَاللَّهُ خَيْرُ الْمَاكِرِينَ سبحان اللہ नबी साईं जे लाइ रिथ पेश कयूं हिकिड़नि चयो हिन खे लॾायूं मके मां लॾायूं ॿियनि चयो न हिन खे लॾाईंदव तव्हांखे ख़बर कान्हे हे मोहम्मद करीम साहिब मौजज़ात
हितों चढ़े उठते जारे जंगल में रवानो कंदो एड़ो नबी से कुरान पढ़ दो मोहम्मद मुस्तफा जो चढ़िया उठ भी शाना थी पौंदा वरी खनी गई मंडल ते पुजाई सुभान अल्लाह जवाब काफर भी नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला दुश्मन भी के दुश्मनी प्या रखे पर केड़ा दुश्मन आज के मनन प्या मारे गंडे जवन प्या न बेन कयो भला कमरे में बंद क्यों के इनके कमरे में बंद कंदो ए साहिब मौजज़ात या जी छत लई वेंदी मिठो कुरान पढ़नो वेले वेले ते नगे रिज़्क़ मिलंदो दिन के कत्ल क्यों हुजे ही न जे इनके कत्ल कंदो इन जी कौम उथंदी असांजा माण्हू मारींदी जेड़ो थी पवंदो अल्लाह फरमाए पैगंबर ओ मुंहिंजा सोना नबी मां मकरे लंजे मकर के जाना तो सरदार गडु जान इनन तुझे खिलाफ रिथ पेश गया पर मुंहिंजा पैगंबर गलती न कर उनन तुझे खिलाफ रिथ पेश गया मां तुझे फायदे में रिथ पेश गया गलती न कर तुझे नबूवत जे वार के भी लोडो नहीं दो ये तो के मके मां लड़ाइन था तू लड़े वज मां तो मोहम्मद करीम जी वार वार जी हिफाजत कंदो साईं मके मां मारे कंदो आखिरी लफ्ज़न हिजरत गई अबे दादे जो शहर छड़ियो ओ हिन कुरान जे करे मुसलमानो कुरान को मुंह मोड़ी दो हिरण में रुली वेंदो जे कुरान जे कढ लगंदो यदि मरी हो त तां जे जनाज़े में माण्हू तईंदो पर आसमान को लई मलाइक भी हज़रत मौलाना हिज़्बुल्लाह साहब रहमतुल्लाह अलैह जो छा जनाज़ो ॾिठी ये जग जा माण्हू ना ये चौधारी आया कुरान वारन जे लाइ रब मलाइकन के हुकुम कंदो आ तहां भी जनाज़े में सुभान अल्लाह मेखे साहब रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो एडो छो जो ब जनाज़ा छा खल्क मां पण को चढ़ी वई वडन साईं बेरवार रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो थियो अल्लाह मापे न पई खल्क हज़रत मौलाना अब्दुल कादिर रिंद साहब रहमतुल्लाह अलैह उन जे मां जनाज़े में वई एडा माण्हू आ जो ये नज़र जो कजे पई वाह जवान तुझी कुरान जी खिदमत कर यो सभियो कमाल हिन में आ नबी से लदा मक्के मदीने दे ताज कुरान जे करे मारे कंदे काफर चौधारी बीठा लिकरे त तकलीफ बुझायूं रब जो पैगंबर वमार मईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा मुठ मिट्टीअ जी भरे उछलाइण तहां जो कमा काफरन जे अखियुनि में विझी अंधो करे इन्हनि जे विच काफरन मां तो मुस्तफा के पार करण मुंहिंजो कमा जगवारो जड़ी मिट्टी काफरन जे अखियुनि में पई उहे हिक ॿिए में पाण में पिया विढ़नि हो चए तो मांखे अया हो चए तो मांखे अया नबी से खिलंदा पार थी विया जड़ी मको छॾे मदीने दे दाच मदीने जा माण्हू एजाज में निकरी आया आखिरी लफ्ज़ कंदे वजीर अमीर नवाब कामोरा रईस सरदार निकरी आया तो हुजूर असां दे हले असां जो मेहमान बन गए और तू कोठन ते बीठियूं अरबी मोहम्मद गुजर करे त दीदार क्यों बनी नजार जे कबीले जूं न्याणियूं नंढड़ियूं न्याणियूं
खुशी में पए तो शेर पयु चवन तो मोहम्मद मुस्तफा दा हर को तो चए नबी असां दे हले अमीर पीरी कतार में गरीब पोए टोले में इते सजे मदीने में गरीब अबू अयूब अंसारी पंहिंजे घरवारी के चई अजो अंगण तो बुहार मन अरबी मोहम्मद असांजे अंगण ते अचे घरवारी थी चए सजे मदीने में असां गरीब हुजूर काथे ईंदो असां मिस्कीन के तू अंगण बुहार साईं के दो सजा हथ मथे करे रब के तो सदे ओ मुंहिंजा साईं सोन नथो घुराए चांदी न हीरा न लाल न जवार न मोती न यो दुखन भयो अरबी मोहम्मद करीम जेको मको छॾे मदीने ॾे आयो आहे इहो 5 मिंट मुंहिंजे अंगण ते अचे मांखे सभु कुझु मिली अल्लाह नबी सही मदीने दे आया दुआ कबूल थी वई नबी से अबू अयूब अंसारी के घर में आया उन जा मेहमान बना अल्लाह ताला अवां असां जी हाज़िरी कबूल फरमाए आलम वडा इंदा असां द घर जाऊं मेरे बटरे मानू गडो क्या से कुरान में बगा जो कही त हे मुझो कुरान शफाअत भी तो रहमत भी तो वला यजीद ज़ालिमीन इल्ला खसारा ज़ालिमन ला खसारो जो मोमिन ला कुरान रहमता वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम ऐ अल्लाह इन इदारे के आबाद फरमा जाते भी इदारा मदरसा के आबाद कर मस्जिद आबाद फरमा ज़ालिमन के जुल्म से बचा मुझा रब सबूरन जा बचड़ा कुरान जा हाफिज आलम कर ऐ अल्लाह मौलाना की कबर बिश्त जो बाग बना जिन अबू जिन अम्मा जिन भाग जिन मित्र पुत्र मरी घर वाली तोड़े आया उन्हें जो कबर रोशन फरमा रब जी मदरसे वाली जामे मस्जिद में गडु क्यों थी जन्नत में नहीं गडु कजान सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि साहबी अमीन ला इलाहा